नस्ल आदम के सादल लफ्ज़न में रसूलाबाद वारन के कोन छदींदुस रब जो छा कंदे कुरान पढ़ा सुम्मल आतियन्नहुम मिन बैन ऐदीहिम व मिन खल्फिहिम व अन ऐमानिहिम व शमाइलिहिम ओ मुझा करीम रब मां वायदो थो कया तुझा बानड़ा जिते भी हुंदा उन्हन जे सजे भी इंदुस उन्हन जे खबे भी इंदुस उन्हन जे अग्यों भी इंदुस उन्हन जे पोयों भी इंदुस उन्हन के गुमराह करण में काई कसर कोन छडींदुस। जागो था केर तो यह गाल करे शैतान रब छा में बयान कई चो कुरान करीम में अगो जुमलो को थो चवा हाने मुखे एतरो जुमलो हिकड़े जो सिर्फ जवाब दियो इहा ताकत शैतान के कह दिनी जो कायनात जे अंदर इन सुनी सिंधड़ीअ में गोठ जतोइन में रसूलाबाद में शैतान तो चवे मौला सभई जेके वेठा इन जे अगो भी इंदुस पोयों भी इंदुस सजे भी इंदुस खबे भी इंदुस छडींदुस कोन के छा कंदे भाड़िया पाण में वेढ़ाईंदोसा पाण में वेढ़ाईंदोसान तू मैं करना तो ॻाल ट्रिकी आ पर ट्रिकी न तो कया शॉर्ट में करे तो वठा तबा का तो पूछा इहो पावर कह दिनो शैतान के शैतान दुश्मन कहजो आ इंसानियत जो जवाब दे मुसलमान इंसानियत जो दुश्मन आहे शैतान मुझे मुस्तफा जे उम्मत जो दुश्मन आहे जवाब जो केर दुश्मन इन उम्मत जो वरी खैर ख्वाह केर जवाब कौन दिनो मां कुरान तो पढ़ा तहां जवाब न दियो तो मां कुरान पढ़ा तहां जवाब न दियो तो मां कुरान पढ़ा ओ रसूलाबाद वारो इन सजण साईं जे फकीर जे सीने में कुरान जा 30 पारा न जो बुधो अल्लाह फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। मुझे सुने करीम रब फरमायो उहो पुनल दिनो थमाव उहो मां अल्लाह तवा के महबूब दिनो आ जो तवा के थोड़ी भी तकलीफ थी दिया तकलीफ ता के थी दिया बर्दाश्त मुझो मुस्तफा करे को न सकदो आ। ओ मुसलमान अखियों खोल अल्लाह जो पाक कुरान करीम आदम अलैहिस्सलाम का वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं अल्लाह जे ज़ात कहीं भी नबी के हिकड़ी जगह ते पंहिंजे बिन सिफाती इस्मन सा कोन नवाज़ियो आ अगर अल्लाह जे ज़ात नवाज़ियो आ त तुझे मुझे महबूब अम्मा आमिना जे लाल खे नवाज़ियो आ। अल्लाह फरमायो अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। रऊफ मुझो अल्लाह रहीम मुझो अल्लाह कुरान बुधो इन्नल्लाह बिन्नास लरऊफुर रहीम। अल्लाह जे तो शक न कजो
अल्लाह इंसानन जेला रऊफ बिया रहीम बिया। जने मुझे मुस्तफा जो वारो आयो अल्लाह चवे तो हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। मा अल्लाह इंसानन जेला रऊफ ही रहीम हा। मुझो महबूब मुस्तफा वरी ईमान वारन जेला रऊफ बिया त रहीम बिया हरीस बिया। एतरो हरीसा जो उम्मती के थोड़ी तकलीफ अब रसूल आबाद में पहुंचे वो दाह करे न करे मुझो मुस्तफा उनला खैर जी दुआ घुरंदो। कंडो उम्मती अखे लगे पेर में थो दुआ उनला दिल पर गुरे खैर जी थो गुरे खैर जी थो। वफादार आ सुनो पर नथो तू निभाई वरी मुझे मुस्तफा के दसे छो थो दूर भाई। सिकसा सदे दिस मदीने जो साई मुझे मुस्तफा के यार छो थो दूर पाई। किथे तू असा आई किथे मुझो आका किथे आमदीनो किथे तू जवाका किथे तू जवाका। बुधे तो मोहम्मद निधन को तो नाही दस मुझे मुस्तफा के यार चौथो दूर पाई। हिजरत जी राता हिजरत जी राता रहमत जी बरसाता हलन वारी महबूब मुस्तफा जी जाता। रफाकत में सुने अबू बकर सिद्दीक जी जाता। मदीने जमीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मक्के मा निकता गाल चढ़ी आया करे तो वठा मुझा आका निकता। पोया अबू जहल अबू लहब बहुत बेशैबे ऐलान कयो जेको सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पीछो करे हुजूर जी खबर आने दीदो उनके गाढ़ा 100 उठ इनाम में दिना वींदा। सभई डोड़न शुरू कयो सभई डुकण शुरू कयो के उत्तर व्या के दक्षिण व्या के ओलह व्या के ओभर व्या। पर मुझा दोस्त अजीज हाजी खुदा नबी महेसर चयो ओ भलाई जहेज भागन में ओहो असली न भूलबो आ। भलाई जहेज भागन में ओहो असली न भूलबो आ। जेको महबूब जे दरता पिनी खैरात पलबो आ। सुराका बिन मालिक मुझा दोस्त आहे तो अबू जहल जो मानू पर अल्लाह कबूल करे वरतो आ। ड्रोण दे मुझे मदीने जे मीर जे करीब अची वयो हकल करे तो चवे ओ अल्लाह जा महबूब उन त जी भी चयो असा गुलाम आहियूं मोहब्बत में चवंदासी। सुराका आवाज दिनो ओ अल्लाह जा महबूब नबी बीह कादे थो वनी मां 100 उठ तोते मां वठण जे ला तैयार हां मां तोखे गिरफ्तार करण आयो हां। मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम निहारियो कीअं निहारियो न ॿुधाईंदो मां लतीफ़ सोढ़े पुछंदुसि। खणी नेण खुमार मां अल्लाह जो कयूं नाज़ नज़र
सूरज शाखों झुकियों कुमाड़ा कमर कतियों तारा ताई पुथिया देखी दे दिल पर झको थियो जो हर मुझे जान बजे त जमाल सी मुझे करीम मुस्तफा हकल ॾियण वारे सुराका दे हीअ जो नेण खया नाज़मा निहारियो हुन जो जॾहिं निकाह मुझे करीम मुस्तफा जे चेहरे ते पवंदी वई सवारीअ ते वेठो आ सवारी ज़मीन में अंदर हलंदी वई सवारी ज़मीन में अंदर हलंदी वई सादन लफ्ज़न में चवां त जेकॾहिं रसूलाबाद वारा तू पांजे महबूब ते कख बर्दाश्त नथो करी मुझो रब यार ते कीअं बर्दाश्त कंदो मुझे सुने करीम रब ज़मीन के हुक्म दिनो यो केर थींदो आ जो मुझे मुस्तफा जे साम्हूं ॾाढियां थो ॻाल्हाए ज़मीन उनके अंदर गिहण शुरू कयो सवारी वेहंदी वई ॾिठई त मां हिकड़ी जगह ते बीठो हां सवारी मुंहिंजी ज़मीन में अंदर हलंदी थी वञे जॾहिं गोॾनि ताईं सवारी हली वई हथ खणी थो चवे सोना आहियां त दुश्मन पर तो यार जे दर तो त दुश्मन बि ख़ाली कोन मोटियो अॼु पीरी मूंखे माफ़ी ॾे मुंहिंजो लजादार नबी नगदार नबी यतीमन जो यार नबी अड़ियन जो आधार नबी मिस्कीनन जो मददगार नबी हर सवालिया के झोल भरे ॾियण वारो मुझो सुहिणो नबी मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो वञ तोखे इजाज़त आ वञ तोखे इजाज़त आ ज़ुबाने मुस्तफा मां पाक जुमला निकता ज़मीन पांजी गिरफ्त अलग करे छड़ी सवारी मथे निकती थोड़ो पोइते मोटियो महबूब अगते हलिया वरी मोटी हकल कयई वरी मुझे करीम मुस्तफा निहारियो वरी उन जी सवारी ज़मीन में वरी दाह कयई आका गलती थी वई मुआफ़ कजा जागो था आका गलती थी वई मुआफ़ कजा महबूब वरी मुआफ़ी अता कई वरी महबूब अगते हलिया हे पोइते मोटियो चंद विखू मोटी करे टियों दफ़ो जॾहिं वरी मोटियो हबीबन के हकल कई हबीबन निहारियो उन जी सवारी ज़मीन में धुसण लगी अॼु मुझे करीम मुस्तफा फरमायो सुराका अल्लाह अल्लाह आहे त दुश्मन पर जॾहिं माफ़ी टियों दफ़ो तो घुरे त करीम मुस्तफा के दुश्मन ते भी रहम अची वयो सुराका जी मुझा सुना दे त खबर हिकड़ो दफ़े में कोन ख्याल आई बे दफ़े में समझ कान आई हाणे टियों दफ़ो ज़मीन पई गिहे तोखे मजबूर कहिड़ी शइ कयो आहे जवाब तो दे सोना जॾहिं मोटा तो अबू जहल वारा 100 गाढ़ा उठ अखिन जे आॾो था घुमन इन लालच में मगरूर तो थी वञा त हे 100 उठ को ॿियो न खणी वञे हिन महल ताईं तव्हां ताईं को पहुतो न आहे मां हिकिड़ो ई पहुतो हा मुझे करीम मुस्तफा फरमायो सुराका सौदो कर मुझो महबूब हुआ जो दुश्मनन सां भी सौदा कंदो आ सजनन सां त सब को करे पर दुश्मनन सां सौदा कंदो आ त अम्मा आमिना जो लाल मुझे मदीने जे मीर फरमायो सुराका सौदो कर मुझा महबूब केड़ो सौदो कया पान फरमायो तू कलमो पढ़ मां मुस्तफा तोके खुशखबरी तो बुधाया त कैसरो कसरा जा कुंगरा उठ
तहां जा कंकड़ जेके हन उन वक्त में कैसो कसरा ये हो यानी ईरान जी बादशाही जे हिन वक्त में हु कमीणो अमेरिका है मुसलमानन जो दुश्मन उन वक्त में मुझा दोस्त कैसरो ये के रुकंदो बियो कहे सा वफा जिया आगे वफा कई मुझे सुने मुस्तफा ये के रुकंदो ओ रसूलाबाद जे पट ते वेहण वारो तुझो मुझो आका मदीने जो साईं जेको दुश्मनन सा बि एडो प्यार कंदो आ जवाब दे जे कदे तू सडड़ो कंदे त मुझो यार तोखे जी चवंदो या कोन चवंदो सडड़ो करे तरिस मुझा सोना आधी जो उथी तरस मुझा जानी इन निपुटरी निंद्र मां हथड़ो कढी तरस मुझा जानी केडी मल दुनिया सीय में डके तू पंहिंजे महबूब जे लाइ ने बिस्तरे के छॾे त ॾिस इन थधड़े पाणीअ सां वुज़ू करे त ॾिस बिस्तरे के छॾे त ॾिस दिल मुझे मुस्तफा सां गॾे त ॾिस मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना गाल खत्म कया या पूरी कया ओडे कुरान करीम जो आयतो सब्र जो डिठम त तवा जो सिलसिलो न थो हले मुझा दोस्त अजीज महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे निगाह दे निहार मुझे करीम मुस्तफा जे निगाह दे निहार मक्के मां काफर ने हिजरत ते मजबूर कयो आ अन्या महबूब मदीने भी कोन पहुतो आ बुधाए रहो आ सुराका मुझा गुलाम ईदा जिनके अल्लाह बादशाहियूं अता कंदो जेके कैसरो कसरा फतह भी कंदा ओहे सोना कंगड़ भी उतहूं ईंदा रब तेसी तोखे हयाती भी ॾींदो ओहे कंगड़ तू बाह में पाई दे दुनिया मां मुस्तफा जो मौजज़ो बयान कंदी सुराका कदमन में किरी पियो आका सोदो मु करे छॾियो मुझे मुस्तफा फरमाए जे तो करे छॾियो त मुझे रब भी कबूल करे छॾियो मुझे रब भी कबूल करे छॾियो मोटी उन जगह ते अचा जॾे अमीर उमर सुणो जॾे अमीर उमर सुण जे खिलाफत जो दौर आ ईरान जॾे फतह थी वयो अज अलाए की मौजू ते गाल चढ़ी आई ईरान फतह थी वयो मुझा दोस्त अजीज ईरान जे फतह का बाद माले गनीमत अची वयो सब कुछ अची वयो मस्जिद नबवी में ढेर लगी वया सामान खुलंदो वयो कंगण को नहा अमीर उमर पूछो त कंगण काथे हन जागो था अमीर उमर पूछो त कंगण काथे हन सोना कंगण त कोनन पाण फरमायो ये थी न तो सके मुझे करीम मुस्तफा जे पाक जुबान मां निकरे ऐं रब पूरो न करे जवाब दियो कंगण काथे हन उहे कंगण अचना हन ऐं सुराका के बाहुन में पाइणा हन अमीर उमर फरमायो वरी सामान गोलियो वरी चेक कयो एडा सामान चेक थी रहो एडा घोड़े सवार टोड़ंदो थो अचे या अमीर अल मोमिनीन उमर बिन खत्ताब रदियल्लाहु ताला न ए सामान तमाजे काफिले जो किरी पयो आ ओ सुना अमीर उमर ए सामान मा खणी आयो याद रखी छद अमीर उमर जो उहो दौरा जो बकड़ो ऐं बकरी गड्डो पानी पियंदा होया कंहिंमें ताकत न हुई त हिक ॿिए ॾे अख खणी सघे छो त मुझे करीम मुस्तफा जो दीवानो हो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मस्तानो हो परवानो हो मुझा दोस्त अजीज अमीर उमर फरमायो खोलियो तो हे कंगण ओहे कंगण आवाज ॾिनो अमीर उमर मस्जिद नबी में आइन सुराका काथे आ सुराका कुंड में बीमारा वेठो आ चुरी न थो सके अमीर उमर मथे कंगण खणजो सुराका मुझे करीम मुस्तफा जी पाक जुबान मां निकतो हलिया त उमर तो के पांजे हथन सा कंगण पा सुराका
जेको हली न पियो सके अज खुशी में मुझा दोस्त जी शे उडामी दिया ये उडामी पहुंचदो आ हथन में कंगण पाया वींदा हन जवाब दे रसूलाबाद वारा मुझो करीम मुस्तफा मुझो करीम मुस्तफा जेको साल बाद में थियण वारो आ जदे उहो सब कुछ बुधाए रहो आ त हियर जेको रसूलाबाद में थी रहो आ दे खबर मुझो मुस्तफा दिसी रहो आ या कोन रहो आ मुझो मुस्तफा दिसी रहो आ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब के इतनी ताकत अता फरमाइया ताकत अता फरमाइया उहे बदबख्त बेचारा इंसान जन के अल्लाह अकुल का अंधो करे छडियो आ जेके गुलामन जी ताकत कबूल कन था दुश्मन जी ताकत कबूल कन था मुझे मदीने वाले वीर जी ताकत कबूल न था कन मां कुरान जी आयत घारो पढ़ी त शैतान चे मौला सुम्मा लआतियन्नहुम मिन बैन अयदीहिम व मिन खल्फिहिम व अन अयमानिहिम व अन शमाइलिहिम मौला मुखे ताकत दे मां नस्ल आदम के बर्बाद कंदुस खबे इंदुस सजे इंदुस अग्यो इंदुस पोया इंदुस छडींदुस कोन अल्लाह उनके ताकत दिनी खुदा उनके ताकत चो खुदा उनके ताकत दिनी ऐं शैतान दे खबर हिकड़े हिकड़े सा कद आहे या कोने जवाब दे चईसो मौलाना साहब पंज किताब पढ़ी करे इश्क़े मुस्तफा का दूर रहण वारा जेको दुश्मन है कुरान में खुदा खोले तो बुधाए जेको दुश्मन चैनी तरफन का अची सके तो मुझो महबूब मुस्तफा त जहन्नम के विच के जन्नत में पहुंचाण वारो आ मुझो मुस्तफा तो हो आ जेजे ला अल्लाह कायनात सजी जोड़ी आ मुझो हबीब तो हो आ जेको अल्लाह जो महबूब आ मुझो अल्लाह दुश्मन के ताकत देने ते कादिर आ छा पंहिंजे महबूब के देने ते कादिर नाहे छा खुदा जो कसम मुझे करीम मुस्तफा जा दीवाना खबर ना है इश्क मा गाल के दहु जी के दहु वैया मिस्कीना गरीबा सजी जिंदगी मदीने जी तड़प में रहंदो आ सजी जिंदगी चौंदो मदीने वञा हार पो करे 5 रुपया थिया बचाया को न वञी सकियो मजदूरी करे बचाई को न वञी सकियो जिंदगी कमाइण ताईं मुंहिंजा दोस्त अजीज जेतिरी ताकत हुई वञी को न सकियो ॾिठई त हाणे मिड़ई ताकतो ख़त्म थी वियो मदीने वञण जे लाइ 5 रुपया गॾु करे को न सकियुसि जहाज जी टिकट मुझा दोस्त पहरी जहाज हलंदा होया को न करे सकियुसि औलाद के चवण लगो घर वारन के हाणे मुखे मुआफ कजो मां मदीने थो वञा जवानी सजी हिम्मत कई पर टिकट जेतरा पैसा गालायो टिकट जेतरा पैसा गड कोन थिया हाने जरे कमाइण वियो हलियो ज़ाल चयो कुराड़ा हाने तो तुम्हें ताकत ही कोन रही आ हाने मदीने किए थो वनी पुटन चयो बाबा थोड़ो सब्र कर कमायूं पो तोखे मोकलींदासी चवे तो पुत्र जे कमाई ते वञा त मु सजी जिंदगी कमायो मां जरूर वञा हा जे कदे ज़ाल जके चवे तो जे कदे तू चवी थी जवानी हुई वञा हा जवानी ते वञा त जवानी में वञा हा हाने दौलत जी पचर बि छडम तो जवानी जी पचर बि छडम हाने आसरो थो रखा मदीने जे घोट में ॾिस तो कीअं थो मूंखे मदीने जो महबूब घुराए अल्लाह सुभान अल्लाह हजम कयम जेका गाल चढ़ी हजम कयम वक्त इजाजत न थो दे अजीजा ने मन गोठ छॾी राज छॾी मिट छॾी माइट छॾी पंहिंजी ज़ात बि छॾी पंहिंजी ज़ात बि छॾी काॾे वियो समुंड जे किनारे वञी मल्लाहन सां गॾु मल्लाह थी रहण लॻो छा थी मल्लाहन सां गॾु न न लतीफ़ सरकार ॾे वठी हले लतीफ़ सुणे ॾे वठी हले जवाब ॾियो जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया त संगम सबे ई छॾे ओडो थी अल्फ जे मन मी मसी गॾे पोइ हितां लाहू थी लॾे त गुर खे गॾिजी का पड़ी जे भाई जोगी थिया
तमो छड़ तमाम गोला जे गोलन जा तन जो थी गुलाम तन्ना गातो जो ना यार लिख जे लाहूतिन में गोला जे गोलन जा तन जो भी गुलाम थी मुस्तफा करीम जे सहाबा जो त नौकर थी पर उन सहाबा जे नौकरन जो भी नौकर थी अब्दुल कादिर जीलानी घोट जो सच्चो मुरीद थी खुदा मौक़ो दे त मुझे सजन पीर जो भी दीवानो थी पो अल्लाह कंदो त दुखियो कोन थी दे जेको अल्लाह वारन सा नीह लाइंदो आ मुझो रब न के कदे भी मायूस कोन कंदो अज़ीज़ा ने मन गोठड़ो छड़ी बचड़ा छड़ी वजी समुद्र किनारे वेही रहो कही उम्मीद ते नेठ हिकड़ो ॾींहुं ईंदो नेठ हिकड़ो ॾींहुं ईंदो हितां हाजी लंघंदा बहरी जहाज तैयार थींदो सभई वेही रहंदा पोइ जेॾीमहिल न आख़िरी ऐलान थींदो त को हाजी रहियो त कोन्हे ट्रप ॾेई चढ़ी पवंदुसि पोइ किथां लाहींदा वञी यार जे दर ते पहुचा दिल सां पे तो फैसलो करे दिल सां पे तो सलाहूं करे शेर पढ़ा हिकिड़ो मायूस न थी दिल दर्द भरी हिक ॾींहुं मदीने हलंदासीं मायूस न थी दिल दर्द भरी हिक ॾींहुं मदीने हलंदासीं नेठ पंहिंजी बि पवंदी रसूलाबाद वारो वाग भरी उन ॾींहुं मदीने हलंदासीं जरा देर में खैरा ख्याल न करे कहीं के वडेरो ॾिसी कॾहिं सुवाल न करे मता सोची त ही वडेरो आहे असां मौलविन खे थोड़ी पिट वधीक हूंदी आहे को सणभो ॾिसी करे उन सां वेही पासो हणंदासीं रे सकुर बड़ो कर मूंखे उमिरि ते मोकिल इहो बि कोन सोचींदासीं त जेके जंहिं पैसनि सां उमिरि ते थो मोकिले हलाल जी कमाई अथसि अलाए ग़रीबनि जी इमदाद आयल चूसे चूसे रत बैंक भरी थिए इहो बि कोन असांखे उमिरि ते मोकिल पोइ बाक़ी तूं ॼाणतो आहे मुस्लमानो ख़बरदार थियो हक़ हलाल जी महिनत कमायो हलाल जी रोज़ी कमायो ग़रीबनि जो खाओ न ग़रीबन के खारायो त रब भी राज़ी थे मदीने जो घोट भी राज़ी थी जरा देर में खैरा ख्याल न करे कंहिंखे सणभो ॾिसी कॾहिं सुवाल न करे दीदार जी खुलंदी यार मोहम्मद नेठ दरी दी दार जी खुलंदी ज़ैनल नेठ दरी उन ॾींहुं मदीने चोई कोन था त वञ जो ठहियो न आहे मुर्द ओ दीदार जी खुलंदी नेठ दरी उन ॾींहुं मदीने मायूस न थी दिले दर्द भरी हिक ॾींहुं मदीने केतिरो वक़्तु वेहंदो थकबो केॾी महिल ॻाल्हि दिलि जी ॿुधाइजो छो त दोस्तनि खे मूं ॾाढो देर सां टाइम ॾिनो आहे दिलि चवे थी खुली कचहरी कयो मुझे साईं न छॾियो आहे गुलामन खे रुगो छॾ न यकीन जे दामन खे आका न छॾियो आहे गुलामन खे रुगो छॾ न यकीन जे दामन खे वीदा तवकल वारा पार तरी वीदा तवकल वारा पार तरी ॾींहुं मदीने
अल्लाह सभिनी खे मोकिलींदो। मलाहन सां गॾु वेठो आ, याद आ ॻाल्हि पूरी कयां। मलाहन सां गॾु वेठो आ, मलाहन सां गॾु ज़िंदगी पियो गुज़ारे। ॾींहं अची विया, हाजी सगोरा पहुचंदा विया, पहिरीं जहाज़ तयार थी वियो, सभु को वेहंदो वियो वेहंदो वियो। ए फ़कीर आसरे में वेठो आ, कंहिंजो आसरे में वेठो आ, चवे थो ॿियनि वञी ॿिया दरड़ा पिन्या पर आओ अवां जे आसरे। ॿियनि वञी ॿिया दरड़ा पिन्या पर आओ अवां जे आसरे। दीवानो वेठो आ, हाजी चढ़ंदा वया वेहंदा वया। आखिरी ऐलान थियो, बाक़ी को रहियो त कोन्हे। हिन यार रुमालड़ो रखी कुल्हे ते, चई बीह जो अचां थो। अचे त वेठो ख़ैर सां जहाज़ सामूंडी पहिरीं जहाज़ में। जेॾी महिल वेठो, हाणे सभिनी जूं टिकेटूं चेक थींदियूं वयूं। आया फ़कीर टिकेट, चई मदीनो। बाबा टिकेट, चई मदीनो। अरे खुदा जा बाना टिकेट, चे मदीनो। एक बाका चवण लगा, हिन चरे के छा कयो, टिकेट मदीनो, वीज़ा मदीनो। हाणे हिन वटि रुगी मदीनो। फ़कीर मदीने त वेंदे, पर टिकेट खां सवा के चे मदीनो। ॾिठो त हे चरियो आ वीचारो, गलड़े खां वठी हेठि लाहे छॾियो। चरियड़नि खे केरु खणंदो? जवाब दे, चरियनि खे केरु खणंदो? चो जेको ज़ामिन आ उहो महबूब खणंदो। अल्लाह अल्लाह। याद रख मुसलमान, मदीने वारे मीर जे दरबार में, मक्के मदीने पाक में हिकड़ी औरत मशहूर आ, जेका जैसा ॻाल्हाईंदी आ एॾो तंग कंदी आ, सभु को तंग थी हलियो वेंदो आ। सॾड़े ते कोन बीहंदो आ, कहिड़ो ॻाल्हाइण लाइ तयारु कोन हूंदो आ। एॾी छिती ॻाल्हाइण जी औरत आ। मुंहिंजो मुस्तफ़ा साम्हूं अची वियो, इमामुल अंबिया साम्हूं अची वियो, यतीमनि जो यार साम्हूं अची वियो, सहाबा जो सतो गदा हकल थी करे, ओ मदीने जा मीर मुंहिंजी ॻाल्हिड़ी त ॿुधो, मुझो महबूब निटहण उस में बीही रहियो। साहबा अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा औरत पाण फरमाए खामोश। कंहिं सहाबी खे ॻाल्हाइण न ॾिनो। उन औरत अची ॻाल्हियूं शुरू कयूं, ॻाल्हियूं 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 ॻाल्हियूं। मुंहिंजा मुस्तफ़ा मुरकंदा रहिया, मुंहिंजा महबूब ॿुधंदा रहिया। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे पाक जिस्म मां पसीनो वहंदो रहियो। कारी मछद जो टाइम हुयो। उन औरत ॻाल्हियूं करे करे जेॾी महिल ॻाल्हियूं करे थकिजी पई, बिना ॿुधाइण जे हली वई। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा निहारे पोयां मुरकण शुरू कयो। साहबा अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या उहा औरत जैसा केरु बीहण ला तयार न हूंदो आहे, या उहा औरत जंहिंजी केरु ॿुधण ला तयार न हूंदो आहे। अम्मा आमिना जे लाल फरमायो, अल्लाह जा बानो, जंहिंजी कोई न ॿुधंदो आहे, मां मुस्तफ़ा उनखे सीने सां लाईंदो आहियां। मुझा मिठड़ा ए मित्र माइट छॾे वेंदे, पर मुझो करीम मुस्तफ़ा को न छॾींदो। हुन मिस्कीन गरीब खे गलड़े खां वठी लाहे छॾियो। टिकेट न थई त बाबा कोन हलंदे, गरीब हो छा पियो करे सघे। लही बीही रहियो, ख़ैर सां सामूंडी जहाज मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने जे तरफ़ रवानो। हे बीठो आ, वेठो निहारे, बीठो आ वेठो निहारे, अखड़ियुनि मां लुड़क वेठो लाड़े। कंहिंजे प्यार में जो मदीने वारे मीर जे प्यार में, हाय हाय ओ मदीने वारा मूंखे कॾहिं घुराई दे, ओ मदीने जा साईं मूंखे कॾहिं घुराई दे। सिक में जिंदगी गुज़री वई, जवानी सजी मुझी गुज़री वई। ओ मदीने जा सुहिणा मूंखे कॾहिं घुराई दे, मदीने जा साईं मूंखे कॾहिं घुराई दे। मुसलमान याद रखी छॾ,
खुदा जे इज्जत जो कसम जै बिन मुझे आका खे अभी सद कयो वो इंसान त छा पर जेकर जानवर हरणी हुई न उहान साम में पई ॾिठई त मुझो कोई ना है रड़कर चवे थी ओ बेसहारन जा सहारा महबूब नंढड़ा बचड़ा छड़े आई हा मुझो अज कोई वाली वारिस कोने आखा मुझी मदद फरमायो मारिय जे यार में सुक लगी पई हरणी उते ताहू थी करे मुझो मुस्तफा मदीने मां जे उन हरणी जी जमानत हो करे मुसलमान जो कोई ना है मारी चवे तो सोना तहां जे करे मां हिन हरणीअ खे त छॾियां थो पर कॾहिं ईअं बि थियो आहे छा त यार मां निकतल साम मां निकतल जानवर कॾहिं वापसि ईंदो मुझे करीम मुस्तफा फरमायो त कॾहिं ईअं अॻु में बि त कोन थियो आहे त कंहिं फाथल जानवर जी ज़मानत को नबी खणंदो हुजे मां मुस्तफा वेठो आहियां ॾिस त मां मुस्तफा सां नींहुं निभाइण वारो कीअं थो अचे दुनिया जी तारीख़ गवाह मुसलमान दुनिया जी तारीख़ गवाह वो हरणी पहुती आ बचड़न के चेती जल्दी कयो खीर पी वठो अंबा एडी जल्दी छाजी आ चेती महबूब मुस्तफा ज़मानत ॾेई आई आ मुसलमान तुझो ज़ामिन भी मदीने जो साईं मुझे मदीने जे मीर फरमायो आ त मां मुस्तफा तेसी जन्नत में न वेंदुस जेसी आखिरी उम्मती भी तो जख्मों कठाए जन्नत में न वञा तुझी ज़मानत भी मुझे मुस्तफा खइया ओ कलमे पढ़ण वारा पंहिंजे महबूब जे ज़मानत जो कुछ हया हरणी थी बच्चन के चवे बचड़ो जल्द खीर पी वठो महबूब के जामिन ॾेई आई हां अम्मा छाजे करे चवे थी सामार मारी फासाए छॾियो हो वो कोहण जे ला काती खणी आयो तहां बचड़न जे सिक सतायो महबूब जी खबर ही त मुस्तफा यतीमन जो यार नबी आ उन मुझे महबूब मुझी ज़मानत खइया हाने बचड़ा जल्दी कयो खीर नो पी वठो त महबूब जी ज़मानत ते हली पहुचो बचड़ा चवन था अम्मा जेकर तू महबूब सा नी होती निभाई त असा के वरी कंहिंजे ला छॾे थी वञे अंबा असा के वठी हल असा उन पिरीअ जो दीदार कयो जेको महबूब मारी जे यार मां छॾाए रहियो आ अम्मा अज असा तो सां गॾु हलंदासीं बचड़ा खीर नथा पियनि मुसलमान अखियूं खोल जानवर जा बचड़ा हन खीर नथा पियनि छाजे करे नथा पियनि इन करे नथा पियनि त वञी मुस्तफा करीम जो दीदार करे अचो अमण सां गॾु जेॾी महिल उहा हरणी बचड़नि सूदो पहुती आ मुंहिंजो करीम मुस्तफा वेठो आ ओ मुसलमान कड़े नबी जो उम्मती ही अखियूं खोल जेडी मल हरणी पहुती मारिय निहारे चयो आका अची वई अकेली न बचड़न सूधो अची वई आका अकेली न बचड़न सूधो आया मुझे मदीने जे लजपाल सुने फरमायो तो तोखे खबर ही कोने मारी तो तुझे सामो ओ रहमतल लिल आलमीन जेको हेतरो प्यार जोड़ींदो आ मुस्तफा उनके अन्या भी जोड़े पंहिंजे कुर्बत में आणींदो आ मारी जानवर के ॾिसी करे चयो आका ये मारी ही जेका हिरणी इहा भी तव्हां जी हरणी जा बचड़ा भी तव्हां जा या रसूल अल्लाह हे मारी भी तव्हां जो मुंहिंजा बचड़ा भी तव्हां जा हुजूर कबूल फरमाए मुंहिंजा सोना मुंहिंजो लजादार नबी उहो थी बहरहाल मुंहिंजा दोस्त उन मिस्कीन के लाहे छॾियो समुंडी जहाज हलण लॻो गुलाम जे अखिड़िन मां लुड़क लहण लगा ताहू करण लगो रोवण लगो मुझा आका सिंधु में सिकी सिकी उम्र गुजरी वही रसूलाबाद में रही रही तो मदीने वाले मीर के सड़ड़ा करे उम्र गुजरी वही लख गड कोन करे सकियो से मुझा आका रात जो पानी ते वींदो हुयो से जेडी मल चोॾीअ जी रात थींदी हुई आका ॿियो केर भी गड कोन हूंदो हो आका आसमान दे चंद्र दे निहारींदो हुयुसे जॾहिं
चंड मथा नित बीठो हूंदो हुयो पंहिंजे आबोताब में दिल में ख्याल ईंदो हुयो ए चंड हिते भी बीठो आ ही चंड मदीने में भी बीठो आ मुंहिंजा आका पोइ न चंड खे सॾड़ो करे न्यापो ॾींदो हुउसि ओ चंड रोज़ मदीने खां थो लॻी चंड रोज़ मदीने खां थो लॻी ओ मुंहिंजा सॼणनि खे त सलाम मुसलमान तोखे खुदा जो वास्तो कदे रात जो आधी रात उथी मुझे करीम मुस्तफा ने सलाम नहीं करिस मुझे करीम मुस्तफा जे प्यार में कदे बगुड़ा गाड़े तरिस मुझे करीम मुस्तफा के सजड़ो करे त ॾिस त तोखे ख़बर पवे त नंगदार नबी कीअं पंहिंजे गुलामनि सां प्यार कंदो चंड रोज़ मदीने खां थो लॻी ओ मुंहिंजा सॼणनि खे त सलाम ॾिजां पीसा ए गुंबज़ जे अॻियां पीसा ए गुंबज़ जे अॻियां ओ मुंहिंजा पीरीअ खे पैगाम ॾिजां चंड रोज़ मदीने मुंहिंजा अरेज़ ऐं आज़ियूं मिनतूं मञी जियां मां थो चवई तीअं चइजा वञी अल्लाह जान अल्लाह जान जुदाई जोरे विधि जान जुदाई जोरे विधि जान जुदाई जोरे विधि सुना का तगड़ी सदाए आराम ॾिजां चंड रोज़ मदीने अल्लाह अल्लाह जी ज़ात सुने हुजूर जे सदके शल सां सभिनी गुनहगारनि खे पंहिंजे महबूब जे दरे जी हाज़िरी नसीब फरमाए उन मिस्कीन मदीने पाक ॾे निहारे थो पियो सॾड़ा करे थो पियो सामुंडी जहाज़ वञे थो पियो जॾहिं अखियुनि जे आॾो निकिरी वियो त पंहिंजा ॾोढ़ा उघी करे ऐं निमाज़ जी नियत शुरू थो करे छा थो शुरू करे निमाज़ जी नियत शुरू थो करे हिन हथड़ा खया हन हेॾो निमाज़ जी नियत समुंड जे किनारे शुरू थी रही आहे ओॾा मदीने पाक मां खिज़र अलैहिस्सलाम खे मुंहिंजो आका थो फरमाए खिज़र जी मुंहिंजा आका देर न कर मुंहिंजो दीवानो नियत हुन किनारे करे रहियो आहे आशिक नियत हुन किनारे कंदो आहे त तकबीर उला पंहिंजे महबूब जे दरबार में चवंदो आहे देर न कर खिज़र मिंट कर मुंहिंजे ग़ुलाम खे उॾाए खणी आ हज़रत खिज़र अलैहिस्सलाम जो अचण थींदो आहे फ़क़ीर जे अञा हथड़ा कननि ते हन नियत करे रहियो आहे पोयां को हखड़को कंदो आहे कुलड़े ते हथ रखंदो आहे हे ॾुखायल जवाब ॾेई चवे थो ओ ॾुखायल खे ॾुखाइण वारा वधीक छो थो ॾुखाई मां अॻे ई ॾुखायल हा मूंखे छॾे ॾे पंहिंजे हाल ते वरी नियत शुरू थो करे वरी कुलड़े ते हथ थो लॻे वरी थो चवे ओ ख़ुदा जा बाना छॾ मां ॾुखायल खे छो थो ॾुखायल खे ॾुखाई वरी नियत शुरू करे जॾहिं टियों दफ़ो हथड़ो लॻो त कावड़ मां तो पोइ ते निहारे हीअं जो निहारे त सुभान अल्लाह ही त चोॾीअ जो चंड बीठो आहे निहारे अदब जा हथ ॿधी चवे थो मुंहिंजा साईं आउं नथो ॼाणा त तूं केरु आहीं
बेअदबी जी माफ़ी मिले ॾाढो ॾुखायल हुयुसि उन ॾुखनि जे करे पोइ ते न पियो निहारियां त मता को तानो ॾियण आयो हुजे हुकुम कर मुंहिंजा सुहिणा ग़ुलाम हाज़िरा जवाब थो मिले तोखे ख़बर नाहे त कंहिंखे सॾ कया अथई चई पंहिंजे महबूब खे सॾ कया